बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो तव्हांखे ख़बर है तो अॼु जेको सुहिणो ऐं ख़ूबसूरत दिलबर फ़नकार असां सां गॾु मौजूदु आहे, नो डाउट हुनजी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे, छो त हुनखे अक्सर तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, तव्हांखे बि यकीनन वणंदो आहे, असांखे बि वणंदो आहे। हे जेको एल्बम हाणे आयो आहे इंटरप्राइज़िस वारनि जे तरफ़ां, हाणे माखीअ जहिड़ो प्यार, हाणे माखीअ जहिड़ो आहे या कंहिं जहिड़ो आहे उहो त हाणे पुछूं था शाबान खां। त इहो सभ खां पहिरीं त असांखे इहो ॿुधायो शाबान त हे वाक़ई माखीअ जहिड़ो प्यार आहे? आशिक महबूब जी तारीफ़ कया। हाणे तव्हां इहो ॿुधायो, सभ खां पहिरीं मूंखे हिकिड़ो सवाल पुछण थी चाहियां त जेको असगर साहब आहे उन्हनि सां यकीनन तव्हां गॾु कमु कयो आहे, कीअं थो लॻे उन्हनि सां गॾु तव्हांखे कमु करणु? मूंखे वधि में वधि ख़ुशी थी आहे। हे कंपनी ॾाढी महिनत वारी आहे। असगर साहब एतिरी महिनतों करे फ़नकार त कहिड़ो ई फ़नकार करे, सिर्फ़ु मां ई न, दिलि सां महिनत कंदो आहे। बिल्कुलु इंशाअल्लाह, बिल्कुलु ज़बरदस्त।